डांस तो करी या पेट में बस This is headphone and music and थोड़ी घणी झूम बे गिराकन जे विच में तू तंग एडी चंगा माणा तो जो को कमकार हो जे ना हम व्याज ॾियण वारे ते वाह जो ना गोटे तो जड़ो कौन थींदो मां इज्जत तो नी अलाए कॾहिं ईंदो मां वरी पाण खे लूट अस्सलाम वालेकुम दोस्तों आवां जो पंहिंजो अलीहसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अलीहसन चढ़ड़। तो दोस्तों अॼु अपडेट ॾींदासीं ड्रामा सीरियल हाड़े ई हिकु जहिड़ा ड्रामा सीरियल हाड़े ई हिकु जहिड़ा जो प्रोमो जारी थी चुको आहे। ही KTN जो तमामु बहितरीन मज़ाहिया ड्रामो आहे। अवां पहिरें बि कई मज़ाहिया ड्रामा ॾिठा आहिनि पर ही ड्रामो जेको आहे मुख़्तलिफ़ आहे। तमामु बहितरीन अदाकार हिन में कमु कनि पिया। अवां ॾिसो पिया हिन स्क्रीन ते त कहिड़ा कहिड़ा जेके अदाकार आहिनि इहे कमु कनि पिया। ही ड्रामो फुल कॉमेडी ड्रामो आहे ऐं KTN जो हिकु तमामु बहितरीन प्रोजेक्ट आहे जंहिंमें सीनियर तोड़े जूनियर अदाकार कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें खूनी माण्हू आहे ऐं उनखां अलावा ॿिया खोड़ सारा अदाकार अहिड़ा आहिनि जेके हिन ड्रामे में कमु कनि पिया। हिन जी जेका रिकॉर्डिंग आहे ॿिनि स्पेलनि जी उहा मुकमल थी चुकी आहे। हाणे KTN ते ही ड्रामो हलंदो। खीरो बुढ़ो जेको तमामु हिकु बहितरीन मज़ाहिया करेक्टर आहे उहो बि हिन में आहे। उनखां अलावा ॿिया घणा ई जेके मज़ाहिया एक्टर आहिनि इन में कमु कनि पिया ऐं ही मज़ा सां भरपूर ड्रामो जेको तमामु जल्द हिन KTN जी स्क्रीन ते अवां खे ॾेखारियो वेंदो। तमामु बहितरीन ड्रामो हिन ते पंहिंजे अलीहसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। कंहिं ॿी वीडियो जी अपडेट अवां जे लाइ खणी ईंदासीं। वेंदे वेंदे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।